अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन नए ब्लॉग में तव्हां सभिनी दोस्तनि खे मां वेलकम थो कयां। ऐं हिन ब्लॉग में तव्हांखे वार शुरू थी वई आहे यूक्रेन ऐं रूस जे विच में, ऐं उन बाबति तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाई चवण जो मक़सदु त ॻाल्हि आहे वतन सां इश्क जी। यूक्रेन ऐं रूस जे विच में जेकी जंग छिड़ी आहे सो उन में बाबति आहे। त हर कंहिंखे ख़बर आहे त रूस हिकु दुनिया में ताक़तवर मुल्क आहे जंहिं फौजी ऐं हथियार फौजी नंढो मुल्क आहे जेको उन वटि एतिरी सघ न आहे, पर बावजूद बि हू ताक़तवर मुल्क खे मुंहुं ॾियण जे लाइ अॻियां अटको बीठो आहे, जंहिंजो मिसाल उन जे मुल्क जो सदर ख़ुदि पाण फौजी ड्रेस पाए ऐं बयानु थो ॾिए त शायदि मां ॿीहर ज़िंदा न रही सघां या मूंखे न ॾिसी सघो स्क्रीन ते। सो इहा इश्क मुल्क सां इश्क जी सदा आहे जेकी यूक्रेन जे सदर ज़ाहिर कई आहे। फौजी ऐं जंगी सघ मौजूदु आहे छा, पर घणनि ई ताक़तवर मुल्क जा ॻाटा लाहण में देरि न कंदी ऐं लाहे सघे थी। हींअर अमेरिका यूक्रेन खे धिको ॾेई करे पाण उन्हनि जे विच में जंग छेड़े पाण पासे ते थी वियो ऐं यूरोप परे वेही करे हिन मुल्कनि जे जंग जो परे खां वेही करे तमाशो ॾिठो ऐं उन्हनि खां अलॻि इख़्तियार कई। सच खां इनकार करणु मुमकिन ई न आहे छो जो यूक्रेन जो सदर पाण मुहादो पाण लही जंग में बीठो। मुल्क जे सदर तारीख़ में बहादुरी जो किसो लिखंदे पंहिंजे मुल्क खां सचाईअ जो सबूत ॾिनो। बहादुर पंहिंजे मुल्क सां सचाई जो सबूत ॾींदे तारीख़ में हिकु नओं खुशबूदार गुलनि सां लिखियो। रूस जंग खटे वेंदो, पर उन मां बि का ॻाल्हि वाक़िफ़ आहियूं त यूक्रेन जो कंधु कॾहिं झुकियल न रहंदो। सदर विलायती ज़ेलेंस्की पाण ऐं पंहिंजी क़ौम सां गॾिजी करे पंहिंजे मुल्क जो दिफ़ा कयो आहे। यूक्रेन सदर वेलेदिमीर ज़ेलेंस्की पाण पंहिंजी क़ौम सां गॾु करे पंहिंजा जखुड़ी पेर फुड़िया आहिनि। जा बहादुर अॻवान क़ौम जा बहादुर अॻवान क़ौम जा सभा आहिनि। बक़ाया तव्हांखे इन जंग जे बाबति हिकु शॉर्ट क्लिप वीडियो एडिट कई आहे मूं, ऐं पंहिंजे आवाज़ में तव्हांखे उन मुल्क जे बाबति तव्हांखे ॿुधायां ऐं हिन वीडियो खे शेयर कंदा अचो त हिन क्लिप में वधीक ॿुधायां। पोइ कम्युनिस्ट मुल्क न रहियो ऐं यूक्रेन बुनियादी तौर ईसाई आबादी जो मुल्क आहे। हिन जंग जे दुनिया जे हर बाशऊर इंसान मज़मत कई आहे। अमन इंसानियत सां मोहबत कंदड़ कंहिं बि हिकु यूरोप अमेरिका जे रवासी यूक्रेन जे हमलो जे जवाब में अहिड़ो को मुल्क इख्तियार नाहे कयो जेको कंहिं ख़ासि तअसुब परस्ती जो तर्जुमान हुजे। हिननि इंसानियती अमन जी बक़ा जो नुक़्तो निर्वार करे उहो वाज़िह कयो आहे त दुनिया कंहिं बि जंग जी ज़रूरत न आहे। हथियार जी हुकूमत क़बूल कोन्हे। ख़ुदि रूस में बि जंग ख़िलाफ़ मुज़ाहिरा थिया आहिनि। अहिड़ो बेमिसाल इंसानी रवैयो आहे। यूक्रेन जिते जे हवा ज़ख़्मी आहे, औरत जे टहक ऐं ॿार जे मुल्क ते ख़ौफ़ माठार जे वहशत चढ़ियल उन वधंदड़ सूरत-हाल में यूक्रेनी क़ौम पंहिंजे अज़मत खे पंहिंजे झंडे समेत बुलंद कयो आहे। भली असांजा के दानश्वर यूक्रेन जे सदर खे चरियो चवनि, पर यूक्रेनी क़ौम पंहिंजे आज़ादीअ लाइ विहण वारी वाट वठी पाण खे तारीख़ में सरख़ुरो कंदे छॾियो आहे। उन सोच खां इनकार मुमकिन ई नाहे। यूक्रेन जी आबादी लॻभॻ 4.5 करोड़ आहे। हिते उन्हनि क़ौमनि खे सबक़ सिखणु घुरिजे जे आबादी यूक्रेन खां वधीक आहे, पर उहे ग़ुलामीअ जे बूट हेठां आहिनि। आज़ादी खां मथे कंहिं क़ौम लाइ हक़ीक़ी ज़िंदगी बि का बि नथी थी सघे। जिए सद जिए लतीफ़।